ओम शांति है दीदी मुरली तारीख़ है 25/7/2025। अॼु मिठा बाप दादा चवनि था मीठे मीठे ॿार सदा हिकु ई फ़िक्र में रहो कि असांखे सुठी रीति पढ़ी करे पंहिंजे खे राज तिलक ॾियणो आहे। पढ़ाई सां ई राजाई मिलंदी आहे। सुठी रीति पढ़ी करे असांखे पंहिंजे पाण खे राज तिलक ॾियणो आहे। पढ़ाई सां ही राजाई मिलंदी आहे। प्रश्न ॿारनि खे कंहिं उल्लास में रहणो आहे, दिलि शिकस्त न थियणो आहे छो? उत्तर आहे सदा इहे ई उल्लास रहे कि असां हिन लक्ष्मी नारायण जहिड़ा ठहिणो आहे। असांखे इन जो पुरुषार्थ करिणो आहे। दिलि शिकस्त कॾहिं न थियणो आहे। छो जी ये पढ़ाई ॾाढी सहज आहे। घर में रहंदे बि पढ़ी सघंदा आहिनि, इन करे कोई बि फीस न आहे। लेकिन हिन पढ़ाई खे पढ़ण लाइ छा खपे? हिम्मत खपे। गीता तव्हां ही माता तव्हां ही पिता आहियो। ओम शांति। ॿारनि पंहिंजे बाप जी महिमा ॿुधी। महिमा हिकु ई आहे। महिमा हिक जी ही थींदी आहे, बाबा जी। ॿियो कंहिंजी बि महिमा न ॻाइबी आहे। जबकि ब्रह्मा विष्णु शंकर जी बि कोई महिमा न आहे। ब्रह्मा द्वारा स्थापना कराईंदा आहिनि, शंकर द्वारा विनाश, विष्णु द्वारा पालना कराईंदा आहिनि, शिव बाबा ई कराईंदा आहिनि। लेकिन महिमा शिव बाबा जी आहे। लक्ष्मी नारायण खे अहिड़ो लाइक़ु बि शिव बाबा ठाहींदा आहिनि। उन्हनि जी महिमा आहे। उन्हनि जे सवाइ पोइ कंहिंजी महिमा ॻायूं। उन्हनि जी महिमा आहे। उन्हनि जी सवाइ पोइ कंहिंजी महिमा ॻायूं। इन्हनि खे अहिड़ो ठाहिण वारो टीचर न हुजे त इहे बि न हुजनि। पोइ महिमा सूर्यवंशी घराने जी आहे जो राज्य कंदा आहिनि। बाप संगम ते न अचनि त इन्हनि जी महिमा इन्हनि खे राजाई बि मिली न सघे। ॿियो त कंहिंजी महिमा न आहे। फॉरनर्स आदि कोई जी महिमा करण जी दरकार न आहे। महिमा त सिर्फ़ु हिक जी ई आहे, ॿियो न कोई। ऊच ते ऊच शिव बाबा ई आहे। उन्हनि सां ई ऊच पद मिलंदो आहे न। ऊच ते ऊच शिव बाबा सखे ऊच ते ऊच पद दिलाईंदा आहिनि पढ़ाई करे। त उन्हनि खे सुठी रीति सां यादि करिणो खपे। पंहिंजे खे राजा ठाहिण जे लाइ आपे ई पढ़णो खपे। जीअं बैरिस्टर पढ़ंदा आहिनि त पंहिंजे खे पढ़ाई सां बैरिस्टर ठाहींदा आहिनि न। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो शिव बाबा असांखे पढ़ाईंदा आहिनि। जो सुठी रीति पढ़ंदा उहो ई ऊच पद पाईंदा। जो सुठी रीति पढ़ंदा उहो ई ऊच पद पाईंदा आहिनि। न पढ़ण वारा पद बि पाए न सघनि। पढ़ण जे लाइ श्रीमत मिलंदी आहे कंहिंजी? शिव बाबा जी। मूल ॻाल्हि आहे ही पावन ठहिण जी, जंहिंजे लाइ ही इहा पढ़ाई आहे। मूल ॻाल्हि छा आहे? पावन ठहिण जी न। जेसिताईं पावन न ठहींदासीं तेसिताईं कोई उहो ई न आहे, कोई प्राप्ति न आहे, धारणा ई न थींदी। त हुनजे लाइ इहा पढ़ाई आहे। तव्हां ॼाणंदा आहियो हिन समय सभु तमो प्रधान पतित आहिनि, है न। हिन समय सभु तमो प्रधान पतित आत्मायूं आहिनि। सुठा व बुरा मनुष्य त हूंदा ई आहिनि। पवित्र रहण वारनि खे सुठो चइबो आहे। अच्छा पढ़ी करे वॾो आदमी ठहींदा आहिनि त महिमा थींदी आहे। परंतु आहिनि त सभु पतित न। मतिलबु हिन दुनिया में वॾो ऑफिसर बि हुजे, वॾो डिग्री वारो, वॾो पोस्ट वारो बि हुजे, लेकिन आहिनि त पतित न, है न। पतित ई पतित जी महिमा कंदा आहिनि त बि त महिमा थींदी आहे। परंतु आहे त सभु पतित ई पतित जी महिमा कंदा आहिनि। सत्युग में आहे पावन, हुते कोई कंहिंजी महिमा कंदो ई न आहे। कोई कंहिंजी महिमा ई न कंदो।
है न। ऐं हिते पतित आहिनि ऐं पतित हिक ॿिए जी महिमा था करनि। कोई हुते लक्ष्मी नारायण जी महिमा थोरी कंदा। हिते पवित्र सन्यासी बि आहिनि, अपवित्र गृहस्थी बि आहिनि, त पवित्र जी महिमा ॻाइबी आहे। हुते त यथा राजा रानी तथा प्रजा हूंदा आहिनि। हुते त यथा राजा रानी तथा प्रजा आत्माऊं सभु पवित्र ई हूंदियूं आहिनि। ॿियो कोई धर्म ई न आहे जंहिंजे लाइ पवित्र अपवित्र चऊं, है न। बसि हुते थींदी आहे कि पद जी अलॻि प्राप्ति थींदी आहे, बाक़ी आहिनि त सभु आत्माऊं शुद्ध ई आहिनि। हिते त कोई गृहस्थी जी महिमा ॻाईंदो रहंदो आहे। हिते त कोई गृहस्थियुनि जी बि महिमा ॻाईंदा रहंदा आहिनि। उन्हनि जे लाइ जीअं उहो ख़ुदा अल्लाह थी विया न। कोई गृहस्थी कंहिंजी मदद करे वठंदो त चईंदा आहिनि न, हीअ असांजो भॻवानु आहे तीअं त। परंतु अल्लाह खे त पतित पावन लिबरेटर गाइड चइबो आहे न। उहो पोइ सभु कीअं थी सघंदा आहिनि। दुनिया में केतिरो घोर अंधियारो आहे। हाणे तव्हां ॿार सम्झंदा आहियो त ॿारनि खे इहो ओनो रहणो खपे। असांखे पढ़ी करे पंहिंजे खे राजा ठाहिणो, विश्व महाराजा विश्व महारानी जा संस्कार भरणा आहिनि। जो सुठी रीति पुरुषारत कंदा उहे राज तिलक पाईंदा, है न। ॿारनि खे उल्लास में रहणो आहे। असां बि हिन लक्ष्मी नारायण जहिड़ा ठहूं। हिन में मूंझण जी दरकार ई न आहे। मूंझण जी पुरुषारत करणो खपे, दिलि शिकस्त न थियणो आहे। ये पढ़ाई अहिड़ी आहे, खटिया ते सुम पिया आहियो त बि पढ़ी सघंदा आहियो, विलायत में रहंदे बि पढ़ी सघंदा आहियो, घर में रहंदे बि पढ़ी सघंदा आहियो। एतिरी सहज पढ़ाई आहे। महिनत करे पंहिंजे पापनि खे कटणो आहे, ॿियनि खे बि सम्झाइणो आहे। ॿिया धर्म वारनि खे बि तव्हां सम्झाए सघंदा आहियो। कोई खे बि इहो ॿुधाइणो आहे त आत्मा आहियो, कंहिंखे बि इहो ॿुधाइणो आहे कि तव्हां आत्मा आहियो। आत्मा जो स्वधर्म हिकु ई आहे न। इन में कोई फ़र्क़ु न पई सघंदो आहे। शरीर सां ई अनेक धर्म हूंदा आहिनि, है न। आत्मा जो स्वधर्म ई हिकु आहे। इन में कोई फ़र्क़ु न पई सघंदो आहे। सभी आत्माउनि जो स्वधर्म शांति ऐं पवित्रता आहे। इन ईश्वर जे मथे सभी आत्माऊं शांत ऐं शुद्ध रहंदियूं आहिनि। हिन में कोई फ़र्क़ु न पई सघंदो आहे। शरीर सां ई अनेक धर्म हूंदा आहिनि न। आत्मा त हिकु ई आहे। सभु हिकु बाप जा ॿार आहिनि, सभु हिकु बाप जा ॿार आहिनि। शुद्ध ऐं शांत आत्माउनि खे बाबा एडॉप्ट कंदा आहिनि। इन करे ब्रह्मा मुख वंशावली ॻायल आहे न। कोई खे बि सम्झाए सघंदा आहियो आत्मा जो बाप केरु। फॉर्म जो भराईंदा आहिनि, उन में वॾो अर्थ आहे। फॉर्म जो तव्हां भराईंदा आहियो उन में ॾाढो ई अर्थ आहे। बाप त ज़रूर आहे न। बाप त ज़रूर आहिनि, जंहिंखे यादि बि कंदा आहिनि। आत्मा पंहिंजे बाप खे यादि कंदी आहे न। अॼुकल्ह त भारत में कोई खे बि फादर चई ॾींदा आहिनि, मेयर खे बि फादर चई ॾींदा, परंतु आत्मा जो बाप केरु उनखे ॼाणंदा न आहिनि। ॻाईंदा बि आहिनि तव्हां माता पिता, परंतु उहो केरु आहे, कीअं आहे, कुझु बि कंहिंखे पतो न आहे। भारत में ई तव्हां माता पिता चई सॾु कंदा आहिनि। बाप ई हिते अची करे मुख वंशावली रचंदा आहिनि। भारत खे ई
मदर कंट्री चइबो आहे। छो जे हिते ई शिव बाबा माता पिता जे रूप में पाट वॼाईंदा आहिनि। शिव बाबा ब्रह्मा बाबा जे शरीर में ईंदा आहिनि, त शिव बाबा थी विया, ब्रह्मा मां थी विया, सभु उन्हनि जा ॿार भाउ ऐं भेण थी वियासीं। हिते ई भॻवान खे माता पिता जे रूप में यादि कंदा आहिनि। विदेश में सिर्फ़ु गॉड फादर से ई सॾु कंदा आहिनि, परंतु माता बि खपे न, जंहिंसां ॿारनि खे एडॉप्ट कयो। पुरुष बि स्त्री खे एडॉप्ट कंदा आहिनि। पुरुष स्त्री खे एडॉप्ट कंदो आहे, पोइ उन्हनि सां ॿार पैदा थींदा आहिनि। रचना रचबी आहे न, हिते बि इन में परमपिता परमात्मा बाबा प्रवेश करे इन्हनि खे एडॉप्ट कंदा आहिनि, पोइ ॿार पैदा थींदा आहिनि। इन करे इन्हनि खे माता पिता चइबो आहे। उहो आहे आत्माउनि जो पिता। पोइ हिते अची करे उत्पत्ति कंदा आहिनि। हिते तव्हां ॿार ठाहींदा आहियो त फादर ऐं मदर थी विया न, उहो त आहे स्वीट होम। हुते त जिते आत्माएं रहंदियूं आहिनि, हुते बि बाप जे बग़ैर कोई वठी न वञी सघंदो आहे। कोई बि मिले त चओ त स्वीट होम में वञणु चाहींदा आहियो, पोइ पावन ज़रूरु ठहिणो पए। हाणे तव्हां पते त आहियो, इहा आहे ई आयरनी जी तमो प्रधान दुनिया, है न। इहा आहे ई आयरनी जी तमो प्रधान दुनिया आहे। हाणे तव्हांखे वञिणो आहे वापसि घर। हाणे असांखे वापसि घर वञिणो आहे। किथे? पंहिंजे स्वीट होम में। केरु वठणु आयो आहे? स्वीट शिव बाबा ही असांखे पाण सां गॾु घर वठी वञण लाइ आया आहिनि। ॿियो कोई बि असांखे न वठी वञी सघंदो। आयरनी जी आत्मायूं त वापसि घर वञी न सघनि न। आत्मायूं स्वीट होम में पवित्र ई रहंदियूं आहिनि। आत्मायूं स्वीट होम में पवित्र ई रहंदियूं आहिनि। त हाणे बाबा सम्झाईंदा आहिनि, बाप जी यादि सां ई विक्रम विनाश थींदा। सभी आत्मायूं स्वीट होम में शुद्ध ऐं शांति रहंदियूं आहिनि। त बाप सम्झाईंदा आहिनि, बाप जी यादि सां ई विक्रम विनाश थींदा। सभी आत्माउनि जा विक्रम विनाश करण जे लाइ बाबा ई खपे ऐं उन्हनि जी यादि ई खपे। बाबा त आहिनि, जेका यादि कंदा उन्हनि खे उहे आपे ई शुद्ध थींदा, सजा न खाई वेंदा। जेका यादि न कंदा उहे सजा खाई वेंदा। कोई बि देहदारी खे यादि न करो। बाबा खे जेतिरो यादि कंदा ओतिरो पावन ठहींदा। पोइ उन अनुसार असांखे उच्च पद बि मिलंदो न, नंबर 1। लक्ष्मी नारायण जे चित्र ते कोई खे बि सम्झाइणु सहज आहे। भारत में हिननि जो राज्य हुयो। इहे जॾहिं राज्य कंदा हुया त विश्व में शांती हुई। विश्व में शांती बाप ई अची करे सघंदा आहिनि। ॿियो कोई जी ताक़त न आहे। मतिलबु लक्ष्मी नारायण में बि भॻवान ई बाबा ई शक्ति भरियईं ताकी जॾहिं उहे राज्य करनि त विश्व में शांती हुजे ऐं बाबा मथे विश्राम करनि। भारत में हिननि जो ई राज्य हुयो। इहे जॾहिं राज्य कंदा हुया त विश्व में शांती हुई। विश्व में शांती बाबा ई करे सघंदा आहिनि। ॿियो कोई जी ताक़त न आहे। हाणे बाबा असांखे राजयोग सिखलाइनि था। नई दुनिया जे लाइ राजाउनि जो राज्य कीअं ठही सघंदा आहियूं, उहा बाबा असांखे बतलाइनि था। नई दुनिया में राजाउनि जो राजा कीअं ठही सघंदा आहियूं, उहा बाबा असांखे बतलाइनि था। राजाउनि जो बि राजा उहे बाबा असांखे बतलाइनि था। बाबा ई नॉलेज मिलाइनि, परंतु उन्हनि में कहिड़ी नॉलेज आहे इहे कोई न ॼाणंदो आहे। सृष्टि जे आदि मध्य अंत जी हिस्ट्री जोग्राफी बेहद जो बाप ई ॿुधाईंदा आहिनि।
है न। मनुष्य त कॾहिं चईंदा सर्वव्यापी आहे या चईंदा सभिनि जे अंदरि खे ॼाणण वारो आहे, पोइ पंहिंजे खे ई चई न सघे, है न। मनुष्य बाबा त आदि मध्य अंत जो ज्ञान ॿुधाईंदा आहिनि, लेकिन माण्हू त छा चईंदा रहनि सर्वव्यापी आहे, सभिनि जे अंदरि खे ॼाणण वारो आहे, पोइ पंहिंजे खे ई चई न सघे। ये सभु ॻाल्हियूं बाबा वेई सम्झाईंदा आहिनि। ये सभु ॻाल्हियूं बाबा वेई सम्झाईंदा आहिनि। है न। जॾहिं भॻवानु ई सभु कुझु ॼाणंदो त ख़ुदि त ॼाणे न सघंदा। सुठी रीति धारण करे ऐं हर्षित थियणो आहे। इन लक्ष्मी नारायण जो चित्र सदैव हर्षित मुख वारो ई ठाहींदा आहिनि। स्कूल में उच्च दर्जो पढ़ण वारा केतिरा हर्षित रहंदा आहिनि। ॿिया बि सम्झंदा इहे त ॾाढो वॾो इम्तिहान पास कंदा आहिनि, है न। ॿिया बि सम्झंदा कि अरे त ॾाढो वॾो दुनिया वारे स्कूल में ये त ॾाढी ऊची पढ़ाई आहे असांजी। फी आदि जी कोई ॻाल्हि न आहे, सिर्फ़ु हिते हिमत जी ॻाल्हि आहे। फी आदि जी हिते ॻाल्हि ई न आहे, हिते त हिमत जी ॻाल्हि आहे। बाबा चवनि था पंहिंजे खे आत्मा सम्झी बाप खे यादि करिणो आहे, जंहिंमें ही माया विघ्न विझंदी आहे, जंहिंमें ही माया विघ्न विझंदी आहे। बाप चईंदा आहिनि पवित्र ठहो। बाप से प्रतिज्ञा करे पोइ कारो मुंहुं करे ॾींदा आहिनि। ॾाढी ज़बरदस्त माया आहे। पोइ फेल थी वेंदा आहिनि, पोइ उन्हनि जो नाम ई न ॻाईंदा। जेका फेल थी वेंदा फलाने शुरू सां वठी करे ॾाढो सुठो हलियो, महिमा ॻाई, लेकिन फेल थी वियो त पोइ हुनजी महिमा न ॻाए सघंदा आहियूं। बाप चईंदा आहिनि पंहिंजे लाइ आपे ई पुरुषार्थ करे राजधानी प्राप्त करणी। बाप चईंदा आहिनि मतलब श्री बाबा त ॾिसो केॾा न्यारा प्यारा थी वेंदा आहिनि। सभु कुझु कराए पोइ ख़ुदि चईंदा आहिनि मां कुझु बि न कयो, तव्हां ई ख़ुदि राजधानी स्थापना करो पंहिंजी, तव्हां ई ख़ुदि खे क्षमा करो, जो बि करो। मां त सिर्फ़ु ज्ञान ॾिनो आहे, जेतिरो ज्ञान ॿुधो, जेतिरो मूंखे यादि करो, बुद्धि स्वच्छ थींदी वेंदी, धारणा थींदी वेंदी, बसि, है न। त बाबा एॾो न्यारो प्यारो थी वेंदा आहिनि। पढ़ाई सां उच्च पद पाइणो आहे, इहे राजयोग आहे न, प्रजा योग न आहे। परंतु प्रजा बि त ठहींदी न। शिकिल ऐं सर्विस सां मालूम पइजी वेंदो आहे कि इहे छा ठहिण लाइक़ु आहे, है न। कंहिंजी शिकिल सां ई पतो लॻी वेंदो आहे न। शिकिल ऐं उन्हनि जी सर्विस सां मालूम पइजी वेंदो आहे। जो बि उहे सर्विस कंदा आहिनि उन्हनि सां मालूम पइजी वेंदो कि इहा छा ठहिण लाइक़ु आहे। घर में स्टूडेंट जी चाल चलन सां सम्झी वेंदा आहिनि। इहो 1st नंबर में आहे, इहो 3rd नंबर में ईंदो, है न। घर में बि उन्हनि जी चाल चलन व्यवहार सां पतो लॻी वेंदो आहे। हिते बि ईअं ई आहे। जॾहिं पिछाड़ी में इम्तिहान पूरो थींदो तॾहिं तव्हांखे सभु साक्षात्कार थी वेंदो। केरु छा ठहींदो। साक्षात्कार थियण में कोई देरी न लॻंदी आहे। पोइ लज्जा ईंदी, असां नापास थी वियासीं। नापास थियण वारनि खे प्यारु केरु कंदो। मनुष्य बाइस्कोप ॾिसण में ख़ुशी जो अनुभव कंदा आहिनि, लेकिन बाबा चईंदा आहिनि नंबर 1 गंदो ठाहिण वारो बाइस्कोप।
ॾिसो बाबा चईंदा आहिनि सिनेमा हेल जो द्वार आहे। त ॾिसो कंहिंखे कुझु पतो ई न हुजे, है न। माण्हू त चईंदा आहिनि की दुनिया में इहो थियो इन करे हुन ते मूवी ठाहे छॾी, लेकिन हिकु कंहिंसां थियो, कॾहिं थियो हूंदो, हुनजी तव्हां मूवी ठाही, केॾनि सारनि ॼणनि ॾिठी, त कोई दुनिया में कोई मूवी ॾिसण वारा कोई सभी कंस्ट्रक्टेड माइंड वारा थोरी हूंदा आहिनि कि हा भई नॉलेज रखो ईअं बि थींदो। कोई त उहो सिखी करे उहो कंदो बि आहे, है न। ॾाढा केस दुनिया में तव्हां ॿुधंदा न, उन्हनि खां पुछंदव न त उहे चईंदा असां हीअ मूवी ॾिठी तॾहिं असांखे ख़्यालु आयो असां बि ईअं करूं, है न। जीअं माण्हू ॾेखारींदा आहिनि भई मूवी में ईअं ई गुस्सो आयो गलो कटे छॾियईं, मतिलबु उहा छो जो मूवी में हिन सिनेमा सीरियल आदि में ॾिसो केॾी नेगेटिव पावर आहे कि रोइण जे सीन में इंसान खे उहो रुआए बि ॾींदा आहिनि, मतिलबु उहे एॾी एनर्जी लॻाईंदा आहिनि उन में, छो जो उन्हनि खे अवॉर्ड खपे। मतिलबु उहा सीरियल में ॾिसो कोई लेडी रोए थी, मतिलबु उहो केॾी फोर्स सां पंहिंजो उहो पार्ट वॼाईंदी आहे कि उहो सीरियल जॾहिं बि कोई ॾिसे त रोइण लॻी वञे, है न। त मतिलबु हुते आत्मा जी शक्ति, छो जी आत्मा में बि शक्ति त हूंदी आहे न, है न। त इहे एक्टर्स बि पंहिंजो जो बि पावर आहे त हुनखे नेगेटिव वे में यूज़ कंदा आहिनि। त उहे हीअं कंदा आहिनि कि उहो जो बि करनि था, है न, उहो जो बि करनि था साम्हूं वारो ॾिसे त हुनखे बि उहो फीलिंग अचे, है न। विकार जी फीलिंग, काम विकार, क्रोध विकार, लोभ विकार, मोह विकार, अहंकार विकार, है न। त उन्हनि खे उहो फीलिंग अचे ऐं उहा बि उहो करनि, है न। त बाईस को बाबा चईंदा आहिनि न तॾहिं हेल जो द्वार आहे। हिते असां छा कंदा आहियूं बाबा खे यादि करे पूरे विश्व में प्योरिटी जी रेस फैलाईंदा आहियूं, है न। ऐं दुनिया मूवी में छा था करनि, कहिड़ा वाइब्रेशन फैलाइनि था, विकारनि जा। किथे त बाबा निर्विकारी वाइब्रेशन फैलाइनि था, किथे त बाबा असांखे शांति, प्रेम, आनंद, पवित्रता, सर्व शक्तियूं जा वाइब्रेशन फैलाइण लाइ शक्ति था ॾियनि। ऐं किथे उहो रावण हिन मूवी जे एक्टर्स खे पकड़े पकड़े, सीरियल जे एक्टर्स खे पकड़े पकड़े हिन दुनिया में काम, क्रोध, लोभ, अहंकार, ईर्ष्या, द्वेष, नफ़रत, घृणा जा वाइब्रेशन फैलाइनि था। त मतिलबु कि हुते माण्हू गंदगी में वञी करे सभु सिखी थो अचे, मतिलबु उहो सिखाइण जे निमित्त, जीअं बाबा असांखे सुठी चीज सिखाइण जे निमित्त आहे न, त उअं ई उहा जेका बि मूवी ठाहिण वारा जेका बि मतिलबु ॾिसो हुननि जे दिमाग़ में केॾो कचिरो हूंदो, हा न। जंहिं समय उहो जो बि सीन हूंदो आहे, सम्झो कोई विकारी छी गंदो सीन आहे, है न, त जॾहिं उहा डायरेक्टर जे दिमाग़ में ईंदो भई मां हीअं मूवी ठाहियां, पोइ उहो न एक्टरनि खे ॿुधाईंदो हूंदो, पोइ उहो एक्टर बि हुन फीलिंग सां, उन एक्टर्स डायरेक्टर बि उन एक्टरनि खे ॿुधाईंदो हूंदो, त उन एक्टरनि जे अंदरि बि दिमाग़ में बि उहो कचिरो फैलंदो। उन्हनि खे त पैसा खपे, उन्हनि खे त अवॉर्ड खपे, है न। त उहो बि पंहिंजो बेस्ट
जेतिरो बि हुन में दिमाग़ु लॻाए सघंदा आहिनि, जेतिरो बि हुन में फीलिंग लाए सघंदा आहिनि, उहो हुन सीन खे कंदा। पोइ हुनखे ॾिसण वारा केॾा, है न, जंहिंखे कोई माण्हू न ॾिसण वारो बि हिक ॿिए खे ॿुधाईंदो भई उहो मूवी ॾिस, उन में ॾाढा सुठा सुठा सीन आहिनि, उहो ॾिसी ईंदा, उन्हनि खे बि उहो फीलिंग ईंदी, उन्हनि खे बि उहो दिमाग़ में हूंदो कि हीअं हीअं कबो आहे, मारण जो हुजे या कंहिंजो बि हुजे, है न, काम क्रोध लोभ मोह अहंकार। त बाबा असांखे चवनि था त हीअं हीअं पोइ दुनिया में केॾा माण्हू सिखंदा आहिनि, है न। अॼुकल्ह त नंढे ॿारनि खे बि माउ पीउ टीवी मूवी ॾेखारींदो, थिएटर में वठी वेंदो, सीरियल ॾेखारींदो कि न न असांजा ॿार ॾिसनि। कॾहिं कोई ज़्यादा ॿार भक्ति में घुसी वेंदो न त हुनखे मूवियूं ॾेखारींदा, ताकी उन्हनि जो दिमाग़ु हिननि में लॻे, दुनियादारी में, ताकी वो शादी करनि, ताकी वो ॿार पैदा करनि, ताकी वो ग्रस्त जीवन जियनि। ग्रस्त जीवन बि लक्ष्मी नारायण बि जियईं, है न। ज़रूरी थोरी अहिड़ो कचिरे वारो ग्रस्त जीवन जीअण लाइ त उन्हनि खे अहिड़ी अहिड़ी पिक्चरियूं ॾेखारियो। पोइ जॾहिं ॿारनि हाणे ॾिसो, नंढा ॿार ॾिसंदा, जवान ॿार ॾिसंदा त उन्हनि जी त उन समय शादी न थियल हूंदी आहे न, ॾिसंदा, पोइ शादी चए मूंखे शादी कराए, न अञा पढ़, अञा हाणे थोरी शादी कराईंदासीं। पोइ उन्हनि खे अहिड़ी चीज़ूं ॾेखारियो था, घर में उहो सभु चीज़ूं ॾिसो था, पोइ तव्हांजा ॿार वञी ॿाहिरि गंदगी करनि था, पोइ रो था, हिन में भॻवान जो दोष आहे, है न। भॻवानु थोरी थो चए इहे सभु करो था, ठीकु आहे, किथे कचिरो आहे त तव्हां थोरी कचिरो ॾिसी करे पोइ हूअं करो वेही, पोइ मूंखे दोष ठहियलु आहे, मूंखे चओ। बाइस्कोप ॾिसण वारा अपवित्र ठहिण जो पुरुषार्थ ज़रूरु कंदा। ॾिसो, हुन में वञण वारा ॾाढा फेल थी किरी पईंदा आहिनि। कोई फीमेल बि अहिड़ी आहे जो बाइस्कोप में वञण बग़ैर हुनखे निंड ई न ईंदी। हिते जो कुझु थिए थो, जंहिंमें मनुष्य ख़ुशी सम्झंदा आहिनि, उहो सभु दुख जे लाइ आहे। ये विनाशी खुशियूं आहिनि, ये विनाशी खुशियूं आहिनि। अविनाशी खुशी अविनाशी बाप सां ई मिलंदी आहे। तव्हां सम्झंदा आहियो बाबा हिन लक्ष्मी नारायण जहिड़ो असांखे ठाहींदा आहिनि। वैसे अॻियां त 21 जन्मनि जे लाइ लिखंदा हुया, हाणे बाबा लिखंदा आहिनि 50-60 जन्म ताईं तव्हांखे तव्हांजो जीवन ॾाढो ई सुठो हूंदो। है न। कॾहिं कॾहिं त बाबा चईंदा न 84 जन्मनि जो वरसो वठी वठो। पुरुष हर जन्म में बाबा त चईंदा न असांजो संगम युग जो हिकु हिकु सेकेंड अॻियां जे हिकु साल जे बराबरि हूंदो। त हाणे संगम युग में जेतिरो असां हर सेकेंड ॾाढो सुठो बीतंदो, ओतिरो असां जीअं पंहिंजे पूरे कल्प जे लाइ पंहिंजो सुठो जीवन ठाहियूं था, है न। भल पतित ठहींदा आहियो त बि धन ॾाढो रहंदो आहे न। इहे त बिल्कुलु ई जॾहिं तव्हां तमो प्रधान ठहींदा आहियो न, तॾहिं दुख शुरू थींदो आहे, तॾहिं दुख शुरू थींदो आहे। पहिरियों त सुखी रहंदा आहियो, जॾहिं ॾाढा दुखी थींदा आहियो तॾहिं बाप ईंदा आहिनि, महा अजामिल जहिड़े पापियुनि जो बि उद्धार कंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि मां सभिनि जे लाइ सभिनि खे वठी वेंदो आहे मुक्ति धाम। पोइ सत्युग में राजाई बि तव्हांखे ॾींदो आहे, सभिनि जो कल्याण त थींदो आहे न, सभिनि खे पंहिंजे ठिकाने ते पहुचाए ॾींदो आहे। शांतीधाम वारनि खे शांतीधाम, सुखधाम वारनि खे सुखधाम में पहुचाए ॾींदो आहे।
सतयुग में सभिनि खे सुख रहंदो आहे, शांति धाम में बि सुखी रहंदा आहिनि। चईंदा आहिनि विश्व में शांति हुजे। बाबा चवनि था सतयुग में सभिनि खे सुख रहंदो आहे, सतयुग में सभिनि खे सुख रहंदो आहे। शांति धाम में अॼु बाबा चवनि था वैसे चईंदा आहिनि शांति धाम में शांति ऐं पवित्रता हूंदी आहे, शांति धाम में भी सुखी रहंदा आहिनि। लेकिन बाबा चवनि था विश्व में शांति हूंदी आहे न। चओ हिन लक्ष्मी नारायण जो राज्य जॾहिं हुयो त विश्व में शांति हुई, सुख भी हुयो, शांति भी हुई, प्योरिटी भी हुई, आनंद भी हुयो, आत्मिक प्रेम भी हुयो। त दुख जी कोई ॻाल्हि ई न हुई थी सघंदी आहे, न दुख न अशांति। हिते त घर घर में अशांति आहे न, देश देश में अशांति। हाणे त घर घर में परिवर्तन थींदो थो वञे, सॼे विश्व में अशांति आहे हिन समय। त केतिरा टुकड़ा टुकड़ा थी विया आहिनि, केतिरा फ्रैक्शन थी वेंदा आहिनि न। 100 माइल से अलॻि अलॻि भाषा हूंदी आहे, है न। सो हिकु ई शब्द हिकु ई चीज़ की किथे छा चईंदा आहिनि। माण्हू पुछंदा आहिनि अच्छा तव्हां हिनखे छा चईंदा आहियो, तव्हां हिनखे छा चईंदा आहियो। हाणे चईंदा आहिनि भारत जी प्राचीन भाषा संस्कृत आहे। हाणे आर्य सनातन धर्म जो ई कंहिंखे पतो न आहे त पोइ कीअं चई सघंदा आहिनि प्राचीन भाषा कहिड़ी हुई। तव्हां ॿुधाए सघंदा आहियो आर्य सनातन देवी देवता धर्म कॾहिं हुयो। तव्हां में बि नंबरवार आहिनि, कोई त डल हेड बि हूंदा आहिनि, ॾिसण में बि ईंदो आहे हीअ जीअं पत्थर बुद्धि आहे। अज्ञान काल में बि चईंदा आहिनि हे भॻवान जी बुद्धि जो तालो खोलो। बाप तव्हां सभु ॿारनि खे ज्ञान जी रोशनी ॾींदा आहिनि। बाप सभु ॿारनि खे ज्ञान जी रोशनी ॾींदा आहिनि, उन्हनि सां तालो खुलंदो आहे। पोइ बि कोई जी बुद्धि खुलंदी ई न आहे। चईंदा आहिनि बाबा तव्हां बुद्धि वारनि जी बुद्धि आहियो, असांजी पति जी बुद्धि जो तालो खोलो। ईअं कई आत्मायूं चईंदियूं आहिनि। बाबा चईंदा आहिनि हिन करे मां थोरी आयो आहियां जो हिक हिक जी बुद्धि जो तालो वेही खोलां। पोइ त सभिनि जी बुद्धि जो तालो खुली वञे, पोइ त सभु महाराज महारानी थी वञनि, है न। असां कीअं सभिनि जो तालो खोलंदासीं। हिन करे बाबा चईंदा आहिनि जो पुरुषार्थ। बाबा त सभिनि खे सेम मुरली ॿुधाईंदा आहिनि। रोज़ सभिनि वटि सेम मुरली वेंदी आहे, सेम पाठ पढ़ंदा आहिनि, हुन अनुसार सेम एग्ज़ाम बि थींदो आहे। पोइ जेको एग्ज़ाम जे समय जेके बाबा जी ॻाल्हियूं यादि रहंदियूं, जेका बाबा खे यादि करे हुन धारणा करे हुन रीति कर्म कंदा, उहो उच्च पद पाए वठंदा। बाक़ी जेका न करे पाईंदा, उल्टो सुल्टो कमु करे वठंदा, रावण जी मथे कमु करे वठंदा, उहो घटि पद पाईंदा, है न। त बाबा कीअं सभिनि जो तालो खोले। उन्हनि खे सतयुग में अचिणो ई न हूंदो त असां तालो कीअं खोले सघंदासीं। हाणे कंहिंखे पंहिंजे सिख धर्म में वञी करे पाठ वॼाइणो आहे त हुनजो तालो छो खोलनि बाबा। ड्रामा अनुसार समय ते हुननि जी बुद्धि खुलंदी, मां कीअं खोलां। ड्रामा अनुसार सभु कुझु बाबा सभु कुझु ॿुधाए करे चई करे बाबा चईंदा आहिनि ड्रामा। मतिलबु बाबा ख़ुदि एॾो न्यारो प्यारो थी वेंदा आहिनि ऐं दुनिया में माण्हू भॻवान था करनि। इहो बि केॾो अंध आहे। ड्रामा जे मथां आहे न सभु फुल पास थोरी थींदा। स्कूल में बि नंबरवार हूंदा आहिनि। इहे बि पढ़ाई आहे न, प्रजा बि ठहिणो, प्रजा बि त ठाहिणी आहे न, ठहिणो ई आहे। सभिनि जो तालो खुली वञे त पोइ प्रजा कीअं ठहींदी।
इहे त क़ाइदो ई न आहे। तव्हां ॿारनि खे पुरुषारत करिणो आहे। हर हिक जे पुरुषारत सां ॼाणे वेंदा। जो सुठी रीति पढ़ंदा आहिनि उन्हनि खे जाते जाते सॾु कंदा आहिनि। बाबा ॼाणंदा आहिनि केरु सुठी रीति सर्विस करनि था। ॿारनि खे सुठी रीति पढ़णो आहे। सुठी रीति पढ़ंदव त घर वठी वेंदव, पोइ स्वर्ग में भेजे ॾींदव। सुठी रीति पढ़ंदव त पोइ सभिनि खे घर वठी वेंदमि, पोइ पंहिंजे समय ते सभु हेठि स्वर्ग में अची वेंदा। न त सजायूं ॾाढी कड़ियूं आहिनि, पद बि भ्रष्ट थी वेंदो। स्टूडेंट खे टीचर जो शो करिणो हूंदो आहे। गोल्डन एज में पारस बुद्धि हुई न असांजी, हाणे आयरन एज आहे त हिते गोल्डन एज बुद्धि कीअं थी सघंदी। गोल्डन एज में असांजी गोल्डन एज पारस बुद्धि हूंदी। विश्व में शांति हुई जबकि हिकु राज्य हिकु धर्म हुयो। विश्व में शांति हुई जॾहिं हिकु जो ई राज्य हुयो, हिकु ई धर्म हुयो। अखबार में बि तव्हां विझी सघंदा आहियो, भारत में सभु जॾहिं हिननि जो राज्य हुयो त विश्व में शांति हुई। भारत में जॾहिं हिननि जो राज्य हुयो त विश्व में शांति हुई। आख़िर सम्झंदा ज़रूरु, तव्हां ॿारनि जो नाम बालो थियणो ई आहे। तव्हां ॿारनि जो नाम बालो थियणो ई आहे। हुन पढ़ाई में केतिरी किताबियूं आदि पढ़ंदा आहिनि। हिते त कुझु न आहे, पढ़ाई बिल्कुलु सहज आहे। बाक़ी यादि में सिटा मार थी बि फेल थी वेंदा आहिनि। यादि जो ज़ोर न हूंदो त ज्ञान तलवार हलंदी न, है न। यादि जो ज़ोर न हूंदो त ज्ञान तलवार हलंदी न। मतिलबु भले कंहिंखे ॿुधाईंदा रहो लेकिन उनखे सम्झ में न ईंदी, टच न थींदो, बुद्धि न खुलंदी, तीर न लॻंदो। ॾाढो यादि करनि तॾहिं ज़ोर अचे ज्ञान तलवार में। मतिलबु तॾहिं कंहिंखे बि ॿुधाईंदा त उन्हनि खे उहा ॻाल्हि सम्झ में अची वेंदी। भल बंधन में बि आहिनि, पोइ बि यादि कंदे कंदे ॾाढो फ़ाइदो आहे। कॾहिं बाबा खे ॾिठो बि न आहे, यादि में ई प्राण छॾे ॾींदा आहिनि, त बि ॾाढो सुठो पद पाए सघंदा आहिनि। यादि कंदे कंदे प्राण छॾे छॾंदा त बि ॾाढो सुठो पद पाए सघंदा। छो जो यादि ॾाढा कंदा आहिनि न, बाबा खे यादि ॾाढो कंदा आहिनि। यादि में ई त सभु कुझु आहे। यादि कंदा रहंदा त उन्हनि जी बुद्धि शुद्ध थींदी रहंदी। पोइ जीअं थोरो बि ज्ञान ॿुधंदा न, झटि उन्हनि खे सम्झ में अची वेंदो। बाप जी यादि में प्यार जा आंसू बि बहाईंदा आहिनि। उहा आंसू पोइ मोती ठही वेंदा आहिनि। अच्छा मीठी मीठी सिकी लधे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, पंहिंजे लाइ स्वयं ई पुरुषारत करे उच्च पद पाइणो आहे। पढ़ाई सां स्वयं खे रास्ते लग ॾियणो। पढ़ाई करे स्वयं के आपे ही रास्ते लग ॾियणो। ज्ञान के सुठी रीति धारण करे सदा हर्षित रहणो। ॿियो आहे ज्ञान तलवार में यादि जो जौहर भरणो। यादि सां ई बंधन कटणा आहिनि।
कॾहिं बि गंदे बाइस्कोप ॾिसी पंहिंजे संकल्पनि खे अपवित्र न ठाहिणो। वरदान अलौकिक खे अलौकिक में परिवर्तन करे सर्व कमज़ोरियुनि सां मुक्त थियण वारा मास्टर सर्वशक्तिवान ठहो। जो मास्टर सर्वशक्तिवान नॉलेजफुल आत्मायूं आहिनि उहे कॾहिं भी कमज़ोरी व समस्याउनि जे वशीभूत न थींदियूं, है ना। छो जो अमृत वेले खां जो बि ॾिसंदा ॿुधंदा सोचता कर्म कंदा आहिनि उन्हनि खे लौकिक सां अलौकिक में परिवर्तन करे ॾींदा आहिनि। कोई भी लौकिक व्यवहार निमित्त मात्र कंदे हुए अलौकिक कार्य सदा स्मृति में रहे। पंहिंजो अलौकिक कार्य स्मृति में रहे। भले तव्हां लौकिक में कमु करो था, लेकिन असांजो अलौकिक कार्य छा आहे? सर्व आत्माउनि खे लाइट माइट ॾियणु। लौकिक कार्य तव्हां फुल्को बि पचायो था, लेकिन असांजो अलौकिक कार्य छा आहे? बाबा जी यादि में रही करे रोटी ठाहिण, है ना, जंहिंसां सभिनि जी बुद्धि बि शुद्ध थी वञे। तव्हां झाड़ू पोछो बि करो था, लेकिन बाबा जी यादि में रही करे झाड़ू पोछो करो ताकि विश्व में शांति जी किरणियूं, पवित्रता जी किरणियूं फैलंदी रहनि। त अलौकिक कार्य सदा स्मृति में रहे त कहिड़े बि प्रकार जी मायावी जी सम्झो तव्हांजे मथां कोई गुस्सो थो करे, लौकिक में कोई चिल्लाए थो, असांजो अलौकिक कार्य छा आहे? हुनखे शांति जो दान ॾियणु, हुन आत्मा खे बाबा जी किरणियूं ॾियणु ताकि उहो बि हुन मायावी विकारनि खां मुक्त थी वञे। त बाबा चवनि था कि लौकिक व्यवहार में निमित्त मात्र कंदे हुए अलौकिक कार्य सदा स्मृति में रहे त कहिड़े बि प्रकार जी मायावी विकारनि सां वशीभूत व्यक्ति जे संपर्क सां स्वयं कॾहिं बि वशीभूत न थींदा। स्वयं कॾहिं बि असां वशीभूत न थींदासीं। जॾहिं असांखे यादि रहंदो, सम्झो कोई क्रोध थो करे त असांखे बि फीलिंग, अज्ञान काल में त फीलिंग ईंदी न, भई हीअ मूंखे ईअं चए थो, लेकिन असांजो अलौकिक कार्य छा आहे? उहो क्रोध जे कड़वा शब्द चए, असांखे पत्थर मारे ऐं असां हुनखे लाइट माइट ॾियूं। बाबा जी यादि में शांति जी किरणियूं ॾींदा आहिनि, है न। त ईअं मायावी विकारनि जॾहिं असां इहे पंहिंजो कार्य सम्झंदासीं, अंदरि यादि रहंदो, तॾहिं उन्हनि जे संपर्क में स्वयं वशीभूत न थींदो। तमोगुणी वाइब्रेशन में बि सदा कमल समान रहंदो। त सदा यादि रहे, चाहे तव्हांजी नुंहुं आहे, त तव्हांजी ससु आहे, त तव्हांजा ॿार आहिनि, चाहे तव्हांजो पति आहे, कोई बि अगरि तव्हांजे मथां चिल्लाए थो, गुस्सो थो करे, तव्हांखे डांटे थो, तव्हांजे लाइ अपशब्द थो चए, तव्हांखे उल्टो सुल्टो थो चए, त बि असांखे सदा यादि रखिणो आहे कि असांखे हिनखे वाइब्रेशन ॾियणा आहिनि। ब्लेसिंग कुझु बि न हुजे त बसि बाबा खे यादि करे हुनजी आत्मा खे अगरि तव्हां ॾिसो था त हुनखे ॾिसो, न त हुते बाबा जी किरणियूं फैलाए छॾियो। बसि लौकिक किचिड़े में रहंदे हुए बि सदा उन सां न्यारा रहंदा, मतिलबु उन्हनि जे कारण असांजो स्थिति बाबा जी यादि न भुलिजंदी, बाबा जेको कार्य ॾिनो अथई उहो न भुलिजंदासीं। सदा सर्व जे विच में रहंदे हुए न्यारा ऐं सभिनि खे ब्लेस कंदा रहंदासीं। जीअं सम्झो घर में मूर्तियूं पयूं आहिनि, जो बि आहिनि, भले घर में कुझु बि थींदो रहे, लेकिन मंदर खे हमेशह अलॻि रखंदा आहिनि। हुते जॾहिं ईंदा आहिनि त सुठी रीति या कहिड़े बि भाव सां ईंदा, लेकिन उन्हनि खे त हुन समय सुठो वाइब्रेशन मिली वेंदो आहे न। ईअं असांखे सदा सुठा वाइब्रेशन फैलाईंदा रहो
कोई कहिड़े बि विकार सां वशीभूत थिए असांजे साम्हूं अची करे हुनजो सभु, भले उहो चए न चए, सभु ख़तमु थी वञे। एतिरी असां में शक्ति बि भरणी आहे, मतिलबु न्यारो बि थियणो आहे ऐं उन्हनि खे बि उन सां बुराई विकार सां मुक्ति ॾियारणी आहे। स्लोगन आहे सर्व खे संतुष्ट करो त पुरुषार्थ में स्वतः ही हाई जंप लॻी वेंदी। अव्यक्त इशारो, संकल्प शक्ति जमा करणी आहे त कोई बि ॻाल्हि ॾिसंदे ॿुधंदे सेकेंड में फुल स्टॉप लॻाइण जो अभ्यास करो। अगरि संकल्प में शोर शाज क्यों हूंदी, व्यर्थ जी रचना हूंदी त उन जी पालना करणी पवंदी। हिन करे जो ॻाल्हि थी सेकेंड में स्टॉप। संकल्प समय एनर्जी उन में ख़र्च थींदी रहंदी। हिन करे हाणे हिन व्यर्थ रचना जो बर्थ कंट्रोल करो। संकल्प समय एनर्जी उन में ख़र्च थींदी रहंदी आहे। शो थियो, अगरि असां हिन ॻाल्हि में उलझी वियासीं न, इहो शो थियो, हाणे छा थींदो, हिन कीअं कर, त असांजी संकल्प समय एनर्जी उन में ख़र्च थींदी रहंदी। हिन करे हाणे न व्यर्थ रचना जो बर्थ कंट्रोल करो, तॾहिं असां पंहिंजी बेहद जी सेवा करे सघंदासीं। तॾहिं असां बेहद जी सेवा करे सघंदासीं, है न। जॾहिं असां व्यर्थ संकल्पनि में, व्यर्थ ॻाल्हियुनि में, व्यर्थ दृश्यनि में, कोई व्यर्थ संकल्प में बि माण्हू पंहिंजो समय वेस्ट करे छॾींदो आहे। ईअं छो आयो मूंखे, हाणे छा थींदो, न स्टॉप। तॾहिं असां बेहद जी सेवा करे सघंदासीं, बेहद जी सेवा जे निमित्त ठही सघंदासीं। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।